सदर आरिफ अलवी पारां वापसि कयल अदालत सुधारनि वारे बिल जी ॿीहर मंज़ूरी लाइ पार्लियामेंट जो गॾियल इजलास शाम 4 वॻे थींदो। पंजाब में चूंडुनि लाइ फंड ॾियण या न ॾियण बाबति बि पार्लियामेंट जी गॾियल इजलास खां राय वरिती वेंदी। वज़ीर आज़म वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास बि अॼु ॿीहर सॾाए वरितो। पंजाब में चूंडुनि लाइ इलेक्शन कमीशन खे अॼु ताईं फंड जारी करना हुआ, पर अञा ताईं फंड्स जारी नाहिनि थिया। फंड्स जारी न करे हुकूमत सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि जी भञकड़ी करे रही आहे। पीटीआई अॻुवान शाह महमूद कुरैशी चयो आहे त मुल्क ॿिनि तबक़नि में विराए चुको आहे। पीटीआई आइन ऐं कानून जी बालादस्ती चाहे थी। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टूट अदालत कालम 144 जी भञकड़ी ते दाख़िल ॿिनि केसिस में पीटीआई अॻुवान शाह महमूद कुरैशी जी अबूरी ज़मानत में 29 अप्रैल ताईं वाद करे छॾी। सीटीडी रावलपिंडी तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान खान खे सुभाणे रमना थाणे ते दाख़िल केस में जांच लाइ तलब करे वरितो। सीटीडी तर्जुमान मूजिबि इमरान खान खे सीटीडी में दाख़िल ॿिनि केसनि में सुभाणे ऐं 12 अप्रैल ते तलब कयो वियो आहे। इमरान खान जी ज़मान पार्क लाहौर वारे घर ते तलबी नोटिस बि पहुचाया विया आहिनि। आईजी सिंध गुलाम नबी मेमण 3 ॾींहनि जे दौरे ते सखर पहुची वियो। आईजी सिंध लाड़काणो रेंज जे पुलिस ऑफिसर सां कंधाकोट में अहम गरजाणी कंदो। गरजाणी में डीआईजी लाड़काणो समेत 5 ज़िलनि कशमोर, शिकारपुर, जेकाबाद, कंबर शदाद कोर जा ऑफिसर ऐं एहलकार शिरकत कंदा। कंधाकोट, शिकारपुर ज़िलनि में ॾोहारनि ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन बाबति गौर कयो वेंदो। घोटकी में दाड़िलनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन बाबति आईजी खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी। उॾेरोलाल में चुल्ह माचड़नि खां उथण सबबि 5 घरनि खे बाहि लॻी वई। अल्ह तल सड़ी रख इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। मुतासिरनि जो एहतिजाज ॻोठ ताहिर हिंगोरो में वीरदास, रमेश ऐं राजू भील समेत 5 घरनि खे बाहि लॻी वई। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल।